पाण फरमायो था त वतायो फ़कीर रहमतुल्लाह अलैह दरवेश हो। ताके बुधाया मानू चंदा तो वाणियो हो, वाणियो असल में हुयो पर पोइ वरी मुसलमान थियो। असल में छा हो त टंडे अल्लाह यार जे भरमा हजरत गौसल आलमीन मुल्तान वारो बुजुर्ग अची लंघियो। हे वाणियो हो कोहर पे विके चणन जा चणा, झोलीअ में झलियो छोला। तहां जे मुल्क में छोला घणा थींदा? ये छोला पे विकई। गौसल आलमीन अची वण जे हेठा वेठा जमात समोरी समेत मंझंदि ही ॾींहुं त पियो। बुजुर्ग फरमायो त ॾींहुं ठरे त अॻिते वञो। जमात खे लगी बुख। हे वाणियो बीठो हो वतायो फ़कीरन जो फ़कीर असांखे ये चणा तॾे तोखे ॾोकड़ ॾियूं। तक़रीबन को 2-3 किला चणन जा हुआ। फ़कीर अॻिते वधी फ़कीरन खे जो निहारियई। वरी गौसल आलमीन ने निहारे त हिन जे दिल में धक लॻो है जहिड़ो चहिड़ो जवान नाहे। मिटाई फरमाइनि था रहिया अथई रात सुबुह भी दई साबरी कज को का पढ़ियल मां रूह रजंदो रजो हाणे पेर तनीअ जा पुजो मतास की सनासन ले। वतायो फ़कीर वा जेका झोली आ फ़कीरन में विरहाए ॾिनी आ। हज़रत गौसल आलमीन सॾु कयो आ फ़कीरन जा पैसा घणा चओ त मां तोखे ॾोकड़ ॾियां तो मुंहिंजे जमात खे छोला खाराया आहिनि। वतायो फ़कीर थो चए कुर्बान वञा झोली क़बूल पवे। छा थिए? कहिड़ी झोली? छोलनि वारी। निंड अची वई। जागो था फ़कीर खे चणा विरहाए ॾिनई न। गौसल आलमीन फरमायो अबा बेख़बर पैसा घणा? त फ़कीर थो चए विलाया झोली क़बूल पवे पैसा कोन खपन। हज़रत गौसल आलमीन जो रहमत जो दरिया जोश में आयो। ओ फ़कीर तुंहिंजी झोली क़बूल आ, तू असांजे झोलीअ में आहे। फ़कीर थो चवे ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह। वो मुसलमान थियो पर हिंदू चवंदा हा त असांजो आ। मुसलमान चवंदा हा मुसलमान थियो। आख़िर हुन जो 100 वरियो पूरो थियो। वतायो फ़कीर जमल मरण घड़ी ते आयो आ तमल बुज़ुर्ग जा पोया पसा हुजन हिन जा हथ ठाहियूं पेर ठाहियूं अखियूं ठाहियूं रात जूं ॾियारियूं ॿधियूं। बुज़ुर्ग जो दम परवार थियो। जमल मरी वियो त हिंदुनि जी हुकूमत आ। हिंदू चवनि पिया सारींदासीं, मुसलमान चवनि जनाज़ो पढ़ी पूरींदासीं। हिंदुनि जो ज़ोर आ। हिंदू पंहिंजा हाकिम वठी आया, मुसलमान पिया मरंदासीं पर वतायो मुसलमान खे दफ़न कंदासीं। जहिड़ो जमल शुरू थियो वतायो फ़कीर पियो आ। जमल लठबाज़ी शुरू थियण वारी आ। फ़कीर उथी वेही रहियो। अबा विढ़ो न असां हिते मरंदासीं ई कोन, उते मरंदासीं जाते जहिड़ो ई कोन हूंदो। फ़कीर मरंदा न। फ़कीर जेरा हाओ या न। फ़कीर इनमें मुल्लड़नि खे ख़बर कान अथव निभागन खे। इनखे अकुल ई कोन अथव। इनखे समझ ई कान्हे का। ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम ग़िशावा। रब जे ज़ातनि जे अखियुनि ते दिलनि ते मोहरूं हणी छॾियूं आहिनि। ख़ुदा जो कसम आ त मां तोखे अॼु बि अल्लाह जा वली क़ब्र में हुकूमत वेठा कनि। खुदा जा बाना कब्र में तो बादशाही वेठा रुगो असां पर्दे में हिजाब में हलिया विया आहिनि। अला इन औलिया अल्लाह हे मुतफ़क़ा फ़ैसिलो आहे उलमा इस्लाम जो। अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतक़िलून मिन दारिन इला दारिन उख़रा। अल्लाह जा वली मरदा न हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि।